यार हे चप्पू है दोस्त। अरे भाऊ चाला कुछा खैरा तबे ठीक है। हां वाह चाला यार वालो क्या चंदा खैरता है चप्पू घर यार चप्पू फोन तो कने परेशान हो गोली दाता बताऊं घर का थे। हां हां खबर है बिल्कुल खबर आला हुंदा। अचो देखा रे परेशान डाडा अचो 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 पे कोई चप्पू दे अचो अचो लीचो अचो अचो ये सामो घर अचो। अरे यार चाय अज तक वीआईपी कर चाय पींदम वडो मथे में सूर विधो आहे माण्हुनि यार हाणे ॻोठूं अचनि अड़े वरी केरु अची वियो हे वरी केरु अची वियो 2 मिंट यार अबा हो बाबा अचां तो मुंहिंजा बाबा अलाए केरु अची वियो आहे हल्के गैस ते कयां अबा खोलियां तो केरु आहे यार हिन महिल केरु अरे चप्पू शाला पुछां अरे तां बि आया हो शाला अरे चप्पू अरे हे काॾों अची विया यो खेरा त सही आहे। अरे तां हिते कीअं पुगायो न फोन तो खणे न कॉल तो खणे अंदर हलो यार न मां तां यार इहा कहिड़ी ॻाल्हि आहे मां त एॾी मूंखे ख़ुशी थी यकीन कयो माना यार हिननि सां त विया यार मां अची विया मूंखे लॻे थो हाणे इहे 4-5 ॾींहं हिते हूंदा मां पोइ काॾे वेंदुमि ॾिसां थो को आइडियो लॻाए इनखे बॼायां थो हितां। अरे ॿियो ॿुधायो ख़ुशि त आहियो न यार मूंखे ख़बर त वॾी ख़ुशी थी मां कल्ह तव्हांखे यादि कयां पियो तव्हां अची वियो यार मूंखे वॾी ख़ुशी थी गोली ना यार तुझो घर न पे हा जई आयो कंहिंसां तव्हां कीअं ॿुधायो घर यार हिन दोस्त जी महिरबानी हिन असांखे घर हिन ॿुधायो यार वाह वाह भलो कंहिं न त सभा भलो कंहिं फोन यार वो असल में मुंहिंजी सिम हुआ गुम थी वई आहे नई सिम ॿिया हवाला बाद में मोबाइल चोरी थी वई आहे मानी त खा रहे ना असां मानी खाइण आया हां असां मानी खाइण आया गोठा यार ये को सफर में मानी मार कुछ नहीं पेरो मानी इंतजाम कर ॿिया हवाला पोन अच्छा वो असां सिंधी माण्हू चांहि पीअरींदा आहियूं चांहि को मानी चांहि पी पोइ था मानी खा हे माण्हू मां तव्हांखे ॿुधायांव हे माण्हू माना तव्हांखे हर शइ ॿुधाईंदो त छा थींदो आहे छा न थींदो आहे ठीकु आहे पहिरियों तव्हांखे सिंधियुनि जी सकाफ़त आहे ॿिए नंबर ते चांहि पहिरें नंबर ते अजरक ॿिए नंबर ते चांहि अथव मां सभ खां पहिरियों तव्हांजे लाइ खणी ईंदुमि चांहि ठीक है पोइ अॻिते कचेरी कंदासीं ठीक है न पोइ तव्हां आयो त हिते न घणा ॾींहं रहंदो असां 4-5 ॾींहं बस 5 ॾींहं हफ़्तो त रहूं न यकी आया हूं असां हल हफ़्तो सही आहे ॻोठूं हा असां जो 5 ॾींहं तूं मां असां हफ़्तो कर तूं वटा 5 ॾींहं रहंदो सिका लगी तू 5 ॾींहं किस्मत आहे 2 ॾींहं त रहन यार न बाबा रहन मां चाहंदो सॼो साल रहन यार तूं मूंखे वॾी ख़ुशी कसर हाणे निकिरंदी यार हाणे हिकिड़ो कमु कयो 2 मिंट तव्हां रिलैक्स थियो मां चांहि बि खणी अचां ऐं तव्हांजे लाइ पाणी बि खणी अचां न हा खणी जो हा हा अड़े कंहिंजी फ़ोन थी अचे वरी यार खणांसि त हेलो केरु जी बा अच्छा न बाबा ईअं न कर यार अरे यार मारे छॾे अल्लाह केरु करे यार अरे तूं न ख़्यालु रख मां चाहियां थो रिलैक्स थी तूं रिलैक्स थी उनजो ख़्यालु रखजांइ तूं उन सां गॾु हुजांइ मां चाहियां थो हा ठीकु आहे यार ओके जानी छा थियो यार ये पानी ॾिस हिकु मिनट जल्दी पानी भर जल्दी पानी दे हाँ हे वठि पानी पी जल्दी पानी पी आराम सां रिलैक्स थी छा थियो शायदि छा थियो यार मुंहिंजो दोस्त आहे इस्लामाबाद में रहंदो आहे छा थियो हुनखे तव्हां वांगुरु प्यारो आहे
उन एक्सीडेंट थी वियो आहे ख़तरनाक। अल्लाह ख़ैर करे, अल्लाह ख़ैर करे। उनजी आख़िरी ख़्वाहिश आहे त मां तोसां मिलणु थो चाहियां। मां हाणे पंहिंजे दोस्त खे चयो आहे तूं हुन सां गॾु हुज, मां अचां थो। हाणे दोस्तो ये चाबी तव्हांजे लाइ अथव होॾे। हाणे दोस्तो ये चाबी पई अथव, 5 ॾींहं रहो 10 ॾींहं रहो, इहा चाबी तव्हां सां गॾु आहे। मां हलांव थो, मुंहिंजे दोस्त जो एक्सीडेंट थी पियो आहे, ठीकु आहे। भलो थियो को आइडियो दिमाग़ में आयो, न त मां त मरी वञा। 5 ॾींहं मूं ॾे आया हुया, मां काॾो वञी के खारायां। पाण त मां वञा थो, हाणे मां ॾिसां थो 5 ॾींहं कंहिं ॿिए खे थो ॻोल्हियां ऐं उन ॾे वञी खावां थो।